लाड़काणे में 3 महीननि खां वठी बरसात पवण सबबि ॿोॾि जहिड़ी सूरत-हाल आहे। केतिरा ई ॻोठ त ॿुॾी विया, पर लाड़काणे शहर जे आसपास वारो इलाइक़ो बि पाणीअ जी लपेट में अची वियो आहे। रहवासियुनि मुख़्तलिफ़ स्कूलनि में अची करे पनाह वरिती आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुजतबा जतोई। जी अहमद, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति मुख़्तलिफ़ ॻोठनि खे त ॿोड़े छॾियो, पर लाड़काणे जहिड़े शहर खे बि बरसाति ॿोड़े छॾियो आहे। लाड़काणे जे बैतुलमाल कॉलोनी जे रवासियुनि तरफ़ां बरसाति जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 4 महीननि खां बरसाति जो पाणी बीठल आहे। मुख़्तलिफ़ पहाड़नि जो पाणी असांजे उमाड़ियो थो वञे। असीं हर दफ़े पीपल पार्टी खे वोट ॾींदा आहियूं त असांजा सिंधी वज़ीर थियनि, पर हिननि त असां सिंधियुनि खे घर खां बेघर करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त असांजे घरनि में पाणी बीठल आहे, असांजा ॿार स्कूल ऐं मदरसे न वञी सघनि था। इन्हनि DC लाड़काणो ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त जल्द असांजे इलाइक़े बैतुलमाल कॉलोनी मां पाणी निकाल कराए असांखे तकलीफ़ खां बचायो वञे। ॿिए सूरत में असां हाईवे रोड ब्लॉक करे एहतिजाजी धरणो हणी वेही रहंदासीं। जी अहमद मुजतबा, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हांजी महिरबानी।